नाज़िम, डहर की शहर ऐं भरपासे में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। वाहर न थियण सबबि मुतासिर डहर की सिविल कोर्ट अॻियां एहतिजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे डहर की मां काज़ी अगनशर। काज़ी, मुतासिरनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, जिते चौमासी की बरसातुनि पूरे सिंध में तबाही आंदी है। डहर की भरपासे भी जो सख्त मुतासिर थो है बरसात से। इंतजामिया खिलाफ ही सख्त नारेबाजी कर रहा है। एहतजाज कर मुतासिर से गाल बोल कंदासीं उनके कहिड़ियूं ॾुखाइयूं पेश अचन पियूं। तकरीबन सवा महीने का बेरोजगार हूँ। असा फार्म भरे करे मुख्तियारकार तव्हांजो हर शइ थी वई आहे। न असांखे राशन ॾिनो अथनि, न हिन माल ते राब्तो कयो अथनि। कुछ भी असांखे न मिलियो। तलक ताईं कुछ न मिलियो आहे असांखे। घरनि में पानी कढ़ाइनि। असां डहर की शहर में तव्हां इहा हालत ॾिसो, सॼी आवाम घटि थी आहे। काफ़ी ॾींहंनि खां इहे बरसाति हले थी, नुक़साननि जो सिलसिलो जारी आहे। फसल तबाह थी आहे, घर माण्हुनि जा रुली आहे। कंहिंखे बि कोई इमदादी रक़म न मिली आहे, न कोई टेंट मिलियो आहे। मींहं में पुछी वियासीं, जायूं झिकी थियूं, कोई किरी वियूं, ॿुढियूं वेठा खायूं, पोइ शिरगारी कंदा आहिनि, उहो कोन था मिलनि। हाणे असांजा हालात ॾिसो, पोइ तूं असांखे मदद ॾे। हा अचो, महिरबानी असां ते। जिन टाइम उथियूं आहिनि बरसाति जे करे उन जी दवायूं फ़राहम करे हिननि जे दर्दनि खे घटायो वञे।